अर्ज कयो मुझा आका समझ में गाल कानई सवाल अलग होया सवाल ही अलग होया जवाब हिकड़ो होयो वाह मुझा सुहना अली वाह हसनैन करीमैन जा बाबा वाह मुश्किल कुशा शेरे खुदा कुरान के जे करे अली न जाने त केर जाने उहो कुरान जे जला मदीने जे ताजदार फरमायो बशयूं छड्यो थो वञा हिकड़ो अल्लाह जो कलाम छड्यो थो वञा ॿियो पांजे बचड़ा छड्यो थो वञा इहा निस्बत रसूलुल्लाह गंढे दुनिया के ऐलान कयो करबला जे मैदान में मुझे सुने हुसैन सिर मुबारक नेज़े ते धड़ मुबारक करबला में कुरान जी तिलावत करे कायनात के बुधायो त मुझे मुस्तफा जे को जोड़ो गंढियो आ ओ कयामत ताईं अलग थियण वारो नाहे। अजीजा ने मल सुने अलीउल मुर्तजा फरमायो छा तव्हां रब जो कुरान न पढ़ियो आ मुझा साईं पढ़ियो आ पाण कुरान जी आयत तिलावत कयो इस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदुकुम बिअम्वालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। मुझे शेरे खुदा सोने फरमायो हिकड़ी तौबा कसरत सा कर तुझा सब बेड़ा पार थी। अजीजा ने मन तो अल्लाह जे जात के समझण जी कोशिश कर रुगी वजीफन विरदन जे पोयां न सच्चाई ऐं खुलूस नियत में रख। बहरहाल अर्ज पे कयुम कामिल पीर जे दरबार में गुलाम आयो सोना को वजीफो दस्यो छाजे ला महबूबन जो दीदार कया छा जो वजीफो घुरी गाला छा जो वजीफो घुरी तमन्ना तुंजी आहे न दीदार जी ना है तमन्ना तमन्ना थई जी तवज्जह सां बुध मुझा मुर्शिद करीम वजीफो दस्यो मेहरबानी कयो मदीने वारे घोट जो दीदार कया डाढो पढ़ियो थम ओ जागा कया थम पर दीदार न थो थे। मुर्शिदन करीमन फरमायो बचड़ा रात अच जा दस्तरखान ते मानड़ी असा सा गद खाए जा जी मुझा साईं इशा का बाद मान मुर्शिदन करीमन जे दस्तरखान ते मुरीद आयो मुर्शिदन करीमन हुक्म करे छड्यो हिते जेका भाजी हुजे उन में हद खां वधीक लूण पियल हुजे पर दस्तरखान ते पानी मौजूद न हुजे तेज लूण वारी भाजी मुर्शिद भी खाई रहो आ मुरीद भी खाई रहो आ सदाई सीरा ऐं हलवा खाइण वारो अज तेज कड़ी भाजी मुझा दोस्त लूण वारी खाई रहो आ निहारे त पानी भी कोने को। मुर्शिद करीम फरमायो बच्चा अज दिल भरे खा तोखे दीदार करणो आ जी सोहना दिल भरे खा लूण जी भाजी तेज बिना पानी जे खाधे। मुर्शिदन फरमायो बच्चा रात सुम्ही पो इन कमरे में बाहर न निकिर जा पानी जो इंतजाम उते न कयो वयो रात मुरीद रहो अंदाजो लगा जै भाजी खाधी लूण वारी जे रात न जी किया गुजरी जी सुबह थियो मुर्शिदन करीमन फरमायो बचड़ा दे खबर पानी पीते न मुझा सही को न पीतो आ बचड़ा पानी पी वठो पानी पी बस कई। मुर्शिदन फरमायो बच्चा दे खबर जी मुझा सही रात निंद्र आई किबला निंद्र कान पई अचे केडी केडी मल अख पई लगे तवज्जह कजा ओ गोठ मोहम्मद सालिह राज पर जे इन फकीरानी कचहरी में वेहण वारा बरकत अली असरार अरी जे अमर जी जल जे मगफरत जे दुआ में वेहण वारा तवज्जह कजा में अता मोहम्मद जे अमर जे दुआ में वेहण वारा। मुर्शिदन करीमन फरमायो ओ बचड़ा जेडी मल तुझी अख पई लगे नजर छा पियो अचे
खिली चई मुंहिंजा साईं रुगी अख पई बंद थे ॾिसां पियो त फ्रिज मां पानी थो पिया वरी अख खुले त फ्रिज काने वरी अख लगे ॾिसां दिले मां पानी अख लगे ॾिसां शाख तो पानी केबला सॼी रात रुगी पानी पानी ॿियो कुझु न पियो ॾिसां मुर्शिदन फरमायो ओ मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजा बचड़ा ॿुधा इन पाणीअ जी ताक़त वधीक या मुझे आका जे प्यार जी ताकत वधीक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान तवज्जो कर ओ पंहिंजे पाण खे दीवानो समझण वारा रस्मी न बणज हकीकी इश्क अंदर में पैदा कर त ख़बर पोई त यार जो दर्शन कीअं थींदो आहे अज़ीज़ाने मन जेडी मल मुर्शिदन करीमन यो जुमलो फरमायो उन मुरीद जवाब दिनो मुझा साईं पानी छाहे सब कुछ मुझे महबूब जी जाता पान फरमायो बच्चा रुगी हिकड़ी रात तो पानी जे तड़प में गुजारियो अख पई लगई त पानी अख पई लगई त पानी अख पई लगई त पानी हिकड़ी रात पानी जे तड़प में गुजारे 20 दफा पानी जो दीदार कये पर जे मदीने जे ताजदार जे इश्क ऐं तड़प में तू हिक रात गुजारी दे सजी रात मदीने वारे घोट जे दीदार में गुजारी दे अंदर में सिक रख न सिक रख अंदर में मुसलमान रुगी विरदन वजीफन सा यार विरदन वजीफन सा कोन मिलंदो आ महबूब इश्क ई मोहब्बत सा मिलंदो आ मदीने जो ताजदार तोखां परे नाहे तो पाण खे पाण ही परे करे छडियो आ अज भी तू अंदर में मोहब्बत जो ज़रूर पैदा कर ॾिस त मुंहिंजो आका तो ते करम करे थो या नथो करे इन दिल जो तसवर इन दिल जो तवज्जो इन दिल जो ख्याल पंहिंजे दिल जे तवज्जो के महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां कनेक्शन मिला अल्लाह कंदो तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो हाणे तू हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ थकिजी पिया हूंदो सच ॿुधाइजो ॾाढो प्रोग्राम ॾियण जो मां ॾुखियो हूंदो हां इन करे जो सिंध बलोचिस्तान में वञणो थो पवे काफी टाइम का मोहम्मद तुफैल अहमद भी राबता पे कया आया हूं तो दिल चवे थी त अबे अम्मा जे शान ते ॻाल्हायां कुरान मां ॻाल्हायां हाणे रुगी तोखे कुरान तो पढ़ी ॿुधायां न किस्सो न कहानी जे दिल ते राज़ी हुजी त मां पढ़ी ॿुधायां अबे अम्मा जो शान ॿुधंदे पोइ अबे अम्मा जी इज़त भी कंदे जे कुरान चवई त भला जीअं कुरान चवई ईअं कंदे इहो रुगी वाइदो कर नौजवान जीअं अल्लाह जो कुरान चवई तीअं कंदे सब का पहिरीं कुरान करीम जो 15 पारो खोल काउसी पारो 15 सिपारो कुरान जो पहिरो रुकू पूरो थे बियो रुकू जॾहिं महिल पूरो थे टियों रुकू शुरू कर ॾिस त रब कीअं अबे अम्मा जो शान कुरान में बयान फरमायो मां पढ़ंदो हला तू ॿुधंदो हल पाणी आहे मां पढ़ंदो हला तू ॿुधंदो हल हिकु दफ़ो सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ा रब जो कुरान कि बरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा मुझे सुने करीम रब
पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर अबे अम्मा जो शान बयान कयो आ। न रुगी अबे अम्मा जो शान बयान कयो आ, अबे अम्मा सां रवैया सेखारिया हन, अबे अम्मा जे ला दुआ सेखारी आ, अबे अम्मा जी इज्जत करण सेखारी आ, अबे अम्मा सां ॻाल्हाइण जो तरीक़ो अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम में इरशाद फरमायो आ। जॾहिं इहा आयत करीम जो नुज़ूल थियो आ, हज़रत अबू हुरैरा चो रज़ियल्लाहु ताला अन्हु दरबारे मुस्तफ़ा में अर्ज़ तो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुझा आका अबे अम्मा जा हक रुगी दुनिया जे जिंदगी में हन, या अबे अम्मा जा हक दुनिया छड़न खां पोइ भी हन। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, ऐ मां मुस्तफ़ा जा दीवाना, अबे अम्मा जा दुनिया छड़न खां पोइ भी टे हक औलाद जे मथा लाज़मी हन। घणा हक गाला मुसलमान, घणा हक, टे हक जरूरी हन, टे हक लाज़मी हन। जी मुझा का पहिरो हक मदीने जे ताजदार बुधायो, अबे अम्मा जे दुनिया छड़न खां पो जल्द खां जल्द अबे अम्मा जे दफन कफन जो इंतजाम करण औलाद जे मथा पहिरो हक। अबे अम्मा जे दुनिया छड़न खां पो पहिरो हक कहिड़ो आ? उन्हनि जे दफन कफन जो इंतजाम जल्द खां जल्द करे। ॿियो हक मुझे मदीने जे मीर फरमायो त ॿियो हक तव्हां जे मथा अबे ऐं अम्मा जे दुनिया छॾण खां पोइ इहो आ, अबे जे मिटनि सां, अम्मा जे मिटनि सां, अबे जे दोस्तनि सां, अम्मा जे सहेलियुनि सां सिले रहमी अख्तियार कयो। दुख सुख में उन्हनि जो साथ ॾियो, खुशीअ में उन्हनि खे घुरायो। तव्हां उन्हनि वटि वञो, उहे तव्हां वटि अचनि। अमड़ जे अज़ीज़नि मिटनि सां प्यार जी ज़िंदगी गुज़ारियो, अबे जे मिटनि सां प्यार कयो, अबे जे दोस्तनि सां खिलो मिलो, अम्मा जे सहेलियुनि सां उन्हनि जी इज़त कयो। छो त तव्हां उन्हनि जी इज़त कंदव, अल्लाह तव्हां जे अबे अम्मा खे क़ब्र में सुकून अता फरमाईंदो। 3 नंबर ते मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम फरमायो त अबे अम्मा जो तव्हां जे मथां टियों हक आ त पंहिंजे अबे अम्मा जे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरंदा रहो। टियों हक कहिड़ो आ? अबे अम्मा जे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरंदा रहो। इहो कंहिं फरमायो? चो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे त जेके क़ुरान जूं आयतूं पढ़ियमि, ॾिस त रब जो क़ुरान थो तोखे ॿुधायां त अल्लाह अबे ऐं अम्मा ला दुआ घुरण बि क़ुरान में सेखारी आहे। सुभान अल्लाह, सुभान। मुझे रब अबे अम्मा जे लाइ ॻाल्हाइण त सेखारियो आहे, पर अबे अम्मा जे लाइ दुआ घुरण भी मुझे रब क़ुरान में सेखारी आ त पंहिंजे जॾहिं अमड़ ला या अबे ला दुआ घुरी त हीअं घुरंदो कर। अल्लाह फरमायो व बिल वालिदैन इहसाना, अबे ऐं अम्मा सां एहसान कयो, यानी उन्हनि सां सुहिणो वर्ता कयो, उन्हनि सां सुहिणी ज़िंदगी में सुहिणो अंदाज़ अख्तियार कयो। एहसान छाखे चइबो आहे? अॻिलो तोसां बुराई करे उन जे एवज़ तूं भलाई कर। अबो अम्मा बुराई कोन कंदो आहे। रब छो फरमायो एहसान जो जुमिलो अल्लाह ताला क़ुरान में छो फरमायो? मुझे बेनियाज़ रब खे ख़बर आहे अहिड़ो ज़मानो ईंदो जो हिकिड़ो बच्चो पंहिंजे माउ सां काविड़बो, पीउ सां काविड़बो। छा थो काविड़जे? अम्मा फलाणे भाउ सां प्यार वधीक थी करे, बाबे मिल्कियत जो हिसो फलाणे खे वधीक ॾिनो आहे, बाबो रिया थो करे। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए अगरि तव्हां महसूस कयो त तव्हां जो अबो ऐं अम्मा तव्हां सां सुहिणो नथा हलनि, रब चवे थो पोइ बि मां तव्हां खे पाबंद थो कयां त पंहिंजे अबे ऐं अम्मा सां एहसान वारो बर्ता कजो। अबो अम्मा तव्हां सां नाजाइज़ी कंदा कोन, पर जेकॾहिं नफ़्स किने जे चक्कर में अचे करे ऐं तोखे नफ़्स चवे त अम्मा तोसां सुठो न हली आहे, अबो तोसां सुठो न हलियो आहे, पोइ बि रब थो चवे अगरि तोसां सुठो न हलनि पोइ बि तोखे छा करिणो? उन्हनि सां सुठो हलणो आहे। कॾहिं हलणो आहे? हाणे रब जो क़ुरान ॿुध। अल्लाह फरमायो
इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। मुझो बेनियाज रब तो फरमाए जॾहिं तुझो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि। रब जो कुरान बुध इम्मा यबलुगन्न इंदकल किबर जॾहिं तुझो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि औ अहदुहुमा या उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो बि कुराड़ो थी वञे जॾहिं उन जे ज़ुबान मां ताक़त ख़त्म थी वञे जॾहिं उन जे हथनि मां ताक़त ख़त्म थी वञे जॾहिं उहे कमज़ोर थी वञनि उन्हनि जो दाबो तो ते न रहे उन्हनि जो हुक्म तो ते न हले मुझो अल्लाह तो फरमाए उन टाइम ते फला तकुल लहुमा उफ़िन। मुझो अल्लाह तो फरमाए उन टाइम ते अबे ऐं अम्मा जे आॾो उफ़ बि न कुछ जा। केॾी बि कावड़ हुजई केॾो बि गुस्सो हुजई कारोबार मां नुक़सान पयो थई मोटियो हई नौकरी करे मोटियो हई थकजी पयो हई घणी मेहनत करे मोटियो हई ॿाहिर जॾहिं दरड़े ते पहुची दरड़े ते बीही रहिजा पंहिंजा सभु ॾुख पंहिंजा तकलीफ़ूं पंहिंजा ख़याल सभु ख़त्म करे दर अंदर खिलंदो खिलंदो वञिजा इन जे करे मतां जी जल अम्मा तुंहिंजे साम्हूं अचे वञे। मदीने जे मीर फरमायो आ जेको शख्स पंहिंजे जी जल अम्मा ॾे हिकिड़ो भेरो खिली निहारींदो आ मुझो अल्लाह उनखे 10 मक़बूल हजन जो सवाब अता कंदो आ। जॾहिं बचड़ो घर में अंदर ईंदो आ दरड़ो टपंदो आ त खिलंदो खिलंदो ईंदो आ जी जल अमड़ ते नज़र पइजी वई रुगी खिली थो चवे ओ मुंहिंजी जी जल अम्मा अस्सलाम अलैकुम। अॻियां जी जल अमड़ या दिल बर पीउ बचड़े खे खिलंदो ॾिसी करे उन्हनि जे मुंहं ते मुर्क आई आ। मदीने जो साईं तो फरमाए अल्लाह ताला जी ज़ात हुकुम फरमाईंदो आ किरामल कातिबीन खे देर न कयो मुझे बाने पंहिंजे अबे ऐं अम्मा खे ख़ुशि रखियो आ हिन जे दफ़्तर में हिन जे आमाल नामे में हजन ऐं उमरनि जा सवाब लिखी छॾियो। तकलीफ़ कहिड़ी आई मुसलमान नौजवान तकलीफ़ कहिड़ी आई रुगी अमड़ ॾे खिली निहारण सां छो त अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन। मतां ॿाहिरों कावड़ में अची अम्मा साम्हूं अचे वञे मतां अमड़ खे ॾिसी करे तूं कावड़ में उफ़ इहा फूक कॾी रब थो चवई इहा बि न ॾिजां वला तलगरहुमा। अल्लाह फरमाए तो अबे ऐं अम्मा के झिणक भी न ॾिजां जॾहिं उहे कुराड़ा थी वञनि जॾहिं अम्मा कुराड़ी थींदी आ बार बार सॾड़ा कंदी आ निंड मां उथंदी अख कान पटींदी चवंदी ओ अब्बा बरकत ओ अब्बा तारिक ओ अब्बा फलाणा ओ अब्बा फलाणा मां जो कम्मा पी जो कम्मा जीअं अख खुलंदी आ सॾड़ा कंदा आहिनि रब चवे थो जी जी चइजां उन्हनि खे झिणक न ॾिजां अम्मा हाणे चुप कर निंड फिटाई थे बाबा हाणे चुप कर निंड फिटाई थे ओ जी जल अम्मा सा हिकड़ी रात ओ जागो न करण वारा मुझो रब तो फरमाए पंहिंजे कुरान में हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा। हिकड़ी रात अम्मा सां ओ जागो कंदा हूं त ॿिए ॾींहुं भाउ खे चवंदासीं तूं बि अम्मा जो पुटु हीं हाणे तूं बि जाग
भेण खे चवंदासीं हाणे अम्मा सां तूं जाग। रब जो क़ुरान थो चवे व हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा। मुझो रब तो चवे जॾहिं खां वठी जीजर जे पेट में आयो हई उन ॾींहं खां वठी करे जेस ताईं अम्मड़ जो खीर पीतो थई मुझो अल्लाह तो फरमाए ऐ बेकदर इन सॼे पीरियड खे आॾो त रख। अल्लाह तो चवे मां रब थी तो ॿुधाई सलासून शहरा 30 महीना तुझे अम्मड़ पंहिंजे ज़िंदगी जूं ख़ुशियूं तुझे लाइ तरक करे छॾियूं। घणा महीना ओ मुसलमान, हिकड़ी रात अम्मड़ सां न जागण वारा, अम्मड़ जो कदर न करण वारा, तोखे कहिड़ी ख़बर। अॼु बरकत खां पुछ त अम्मा छा थींदी आ, अॼु उन जे ॿिए भाउ खां पुछ त अम्मा छा थींदी आ, नाबीन खां पुछ त अख छा थींदी आ, मंडे खां पुछ त टंग छा थींदी आ। अॼु अल्लाह तोखे अबो अम्मड़ ज़िंदह ॾिना हन, ख़ुश नसीब हई। दुनिया निमाज़ पढ़ंदी आ छाजे ला त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। हज कंदो हई छाजे ला रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। उमरा कंदो हई छाजे ला रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। तू जन्नत जे ला इबादतूं कंदो हई। मुझे मदीने जे मीर फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। मुझे मदीने जे साईं फरमायो ओ जन्नत के इबादतुन में ॻोल्हण वारा मां मुस्तफा तो ॿुधाई जन्नत तुझे अम्मड़ जे कदमन जे हेठां पई आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। अम्मड़ जे कदम जे मथां न, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। जन्नत अम्मड़ जे कदमन जे हेठां आ। जेकॾहिं दुनिया जे तख्ते ते रही करे जन्नत जा दरवाज़ा चुमण थो चाहीं त पो जी जल अम्मा जे पेरन जे हेठियां तरीअ खे चुमियूं ॾे। अम्मड़ जे पेरन के चुमियूं ॾींदो वेंदे, जन्नत जे दरवाज़न के चुमियूं ॾींदो वेंदे। अम्मा जी जल ॾे निहारण सवाब, अब्बे ॾे निहारण सवाब। रब जी ज़ात फरमायो जॾहिं अब्बो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि उन्हनि सां फला तक़ुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा। अब्बे अम्मा सां कड़ो न ॻाल्हाइजां, अब्बे अम्मा के झिणक न ॾिजां, कीअं ॻाल्हाइजां वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। जॾहिं अब्बे ऐं अम्मा सां ॻाल्हाई, जॾहिं अब्बे ऐं अम्मा सां ॻाल्हाई त एतिरो मिठड़े ऐं सादड़े अंदाज़ में ॻाल्हाइजां जो तुंहिंजो आवाज़ अम्मड़ जे आवाज़ खां मथे न वञे। तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे पीउ जे आवाज़ खां मथे न वञे। यादि रखी छॾ मुसलमान, हाजी हई, गाज़ी हई, मौलवी हई, कारी हई, कुछ भी हई, तहज्जुद गुज़ार हई, पर जे जीजल अम्मड़ तो मां ख़ुश नाहे त तुंहिंजी इबादत कंहिं कम जी नाहे। दिलबर पीउ तो मां राज़ी नाहे, तुंहिंजी इबादत कंहिं बि कम जी नाहे। पर गुनहगार हई, खतादार हई, इबादत में सुस्त हई, पर अचण सां अम्मड़ जा कदम थो चुमी, अचण सां अब्बे जा कदम थो चुमी, उन्हनि खे ज़ोर ॾा ॾेई, उन्हनि जूं दुआऊं थो वठी, उन्हनि जे दुआउनि जे सदके मुंहिंजो रब तोखे ज़रूर मुआफ़ फरमाईंदो। मुझा दोस्त अब्बे अम्मा जो कदर कर। अल्लाह जे ज़ात फरमायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ले मिनर रहमा। जेॾी महिल तेॾी महिल जीअं सवारी मालिक जे आॾो तयार हूंदी आ, मुंहिंजो रब तो फरमाए ईअं अब्बे अम्मा जे आॾो हीअं हथड़ा ॿधी बीठो हुज। जीअं सवारी तयार हूंदी आ त मालिक केॾी महिल सवारी करे तूं अब्बे अम्मा जे आॾो ईअं हथड़ा ॿधियो कंध झुकायो बीठो हुज। हू हुकुम कंदा वञनि तूं जी चवंदो वञ, मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ रहमत जा दर खोले छॾींदो। सुभान अल्लाह। हिकु नौजवान जी ॻाल्हि ज़हन में अचे वई आहे, करे वठां। हालांकि कलाक खां मथे ॻाल्हाइणो आहे पर दिलि चवे थी ॻाल्हायां। हिकु नौजवान जी जी जल अम्मड़ बीमार आ, अम्मड़ कुराड़ी आ। नौजवान पंहिंजे अम्मा सां प्यार कंदो आ। आधी रात जो टाइम आ, जनवरी जो महीनो आ। सी चवे त अॼु न पवां त कॾहिं पवां।
जी जल अमड़ आधी जो निंड मां उथी कोराड़े माण्हूअ जी आदत आ अख खुलंदी आ सॾ कंदो आ सॾ थी करे ओ मुंहिंजा बचड़ा पाणी जी मुझी जी जल अम्मा बचड़ो सवड़ मां उथियो सवड़ लाथई दिलन वट पहुतो पाणीअ जो थां भरे आयो जीअं पंहिंजे जी जल अमड़ जे मथां आयो ॾिसे त मुंहिंजी जी जल अमड़ खे निंड अचे वई आ सीउ बि ॾाढो आ जान ॾकी रही आ हथ में पाणीअ जो वटो आ अकुल चवेसि तो पाणीअ जो वटो भर में रखी वञी सुम्ही पो दिल चवेसि थी इहा जी जल तोला अहिड़ियूं कई रातियूं जागी हुई या कान जागी हुई दिल ऐं दिमाग जे झेड़े जे विच में नौजवान सीअ में उसड़की रहियो आ दिल जी ॿुधे थो दिमाग जी नथो ॿुधे चवे थो मुंहिंजी अम्मा सॼी ज़िंदगी मुंहिंजे लाइ ओजागा कया अॼु मूं हिकिड़ी राति कयो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आ मुंहिंजा दोस्त सीअ में उसड़के थो पियो अचानक फजर जी अज़ान आहे अज़ान जो आवाज़ ॿुधंदे जी जल मां वरी सॾड़ो कयो अखियूं बंद ओ बचड़ा पानी मथों बीठो आ चवे थो मुंहिंजी जी जल अम्मा पानी तुंहिंजो बचड़ो खयो बीठो आ जीअं जो बचे इहो चयो अमड़ जूं अखियूं खुली वयूं बचड़े खे सीअ में ॾकंदो ॾिसी करे कोराड़ी अमड़ चवे थी पाणी परे कर वेझो थी भाकुर खणी बचड़े खे थी पाए छो त मावा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाणी छॾे करे बचड़े खे भाकुर थी पाए हेॾां चुमियूं थी ॾे मुंहिंजा बचड़ा तूं हेॾे सीअ में बीठो आ पंहिंजे पाण खे थी ॻाल्हाए मां हीअं मां निपुटी मां फलाणी तो बचड़े खे सीउ थियो आ बच्चो चवे थो मुंहिंजी अम्मा काई ॻाल्हि नाहे ईअं चई करे अमड़ बचड़े मां हथ कढी अर्श ॾे निहारे थी चवे ओ मुंहिंजा करीम रब अगर मुझी अज दुआ कबूल थो करी त मुंहिंजा मौला मुझी दुआ कबूल कर महबूब मदीने वारे मीर जे सदके मुझे बचड़े के पंहिंजो वली बनाए छॾे देर इहा थी आ जी जल अमड़ जे जुबान मां लफ्ज़ निकता उहो बचड़ो बीठो फर्श ते आ कंधु मथे करे त अर्शन जा दीदार करे रहियो आ इहा जी जल अमड़ जी हिकिड़ी दुआ आहे इहा जी जल अमड़ जी हिकिड़ी दुआ आहे पर जंहिंखे न अम्मा सुबुह शाम दुआऊं कंदी हुई जे ॿुधाए त उन जा भागन सां कंहिंजी रीस आहे मुझा दोस्त अजीज मता अज बरकत अली सोचे तब अमड़ मुझी त वही हली हाणे दुआऊं कंहिंखां वठां मुझे मदीने वारे मीर जे मिशकात शरीफ के खोल ओ दोस्त मुझे मदीने जे मीर फरमायो मन ज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मुझे मदीने जे साईं फरमायो गौर तकर हदीस ते मन ज़ार कबर वालिदैहि जहीं भी शख्स पंहिंजे अबे अम्मा जे कबर जी रुगी ज़ियारत कई कुरान पढ़णो अलग आ खत्मो पढ़णो अलग आ दुआऊं घुरणो अलग मंज़ार कबर वालिदैहि जहीं भी शख्स पंहिंजे अबे अम्मा जे कबर जी ज़ियारत कई औ अहदुहुमा या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जे कबर जी ज़ियारत कई कॾहिं कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े अम्मा जे कबर जी वञी ज़ियारत कई हर जुमे जे दिहाड़े रुगी अबे जे कबर जी वञी ज़ियारत कई पढ़ण पो आ दुआऊं पो मुझे मदीने जे साईं फरमायो गुफिर लहू अल्लाह ताला उन ज़ियारत करण वारे जा मिड़ई गुनाह मुआफ़ करे छॾींदो आ
न रुगी गुनाह माफ कंदो आ कुतिब बर्रा अल्लाह जी ज़ात अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण वारे जो नालो पंहिंजे नेकन में लिखराए छॾींदो आ। ऐ मुसलमान जंहिं अमड़ जी जलई अबे जे कब्र जी ज़ियारत करण सां गुनाह रब माफ़ करे ॿुधा न जी जल अमड़ जा कदम चुमण सां मुंहिंजो रब राज़ी थींदो या कोन थींदो। जंहिं दिल पर पी जे कब्र ते रुगी वञण सां अल्लाह नेकन में नालो लिखराए अगर उन अबे खे तू बचार ज़ोरड़ा ॾेई उन जी दुआऊं वठी ॿुधाए त मुंहिंजो रब तो ते राज़ी थींदो या कोन थींदो। ऐं मुसलमान क़ुरान जे आयत जो अॻियों हिस्सो ॿुध मूं तुंहिंजो टाइम ज़रूरत खां तमामु घणो वठी छॾियो। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब मुंहिंजे बानड़नि खे पंहिंजे आशिकनि दीवाननि खे ॿुधाए त अबे अम्मा जे लाइ दुआ कीअं घुरनि मौला कीअं घुरनि दुआ घुराइण रब थो सेखारई। ॿुध ओ ॻोठ मोहम्मद सालिह राजपर में वेहण वारा हीअ दुआ ॿुध रब जे क़ुरान जी अल्लाह सेखारे थो बाने खे त मां रब खां दुआ अबे अम्मा लाइ हीअं घुर कीअं घुर रब्बिरहमहुमा ओ मुझा परवरदिगार मुझे अब्बे ऐं अम्मा के बुआ फरमा कमा रब्बयानी सगीरा। ओ मुझा करीम रब मुझे अब्बे ऐं अम्मा ते इए रहम फरमा जियं नंढड़े लाकू मूं ते रहम कंदा हुया। रब तोखे दुआ थो सेखारे ऐं मुंहिंजा बान्हा इए दुआ घुर मौला मुझे अब्बे अम्मा ते इए रहम कर जियं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते रहम कयो। कीअं नंढड़े लाकू अब्बे अम्मा तो ते रहम कयो हो जियं जो तूं पंहिंजे बचड़े ते कंदो हई उन जा नाज़ सहंदो हई नखरा सहंदो हई उन जूं ग़लतियूं दरगुज़र कंदो हई। हज़ार ग़लतियूं करे तोखे चवे बाबा तूं चवी जी चवां हज़ार ग़लतियूं माफ़ कंदो हई। रब तो चवे मूंखां इए दुआ घुर मौला जियं नंढड़े लाकू मुझे अब्बे अम्मा मूंसां लेखो न कयो मुंहिंजा रब अॼु तूं बि मुंहिंजे अब्बे अम्मा सां लेखो न कर। इहा दुआ केर थो सेखारे चो मुंहिंजो करीम रब तो सेखारे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अब्बे अम्मा जी ख़िदमत करण अब्बे अम्मा जे लाइ दुआ घुरण अब्बे अम्मा जे लाइ दुआऊं घुरण इहे तमामु मामलात अल्लाह ताला क़ुरान करीम में हुकुम ॾिनो आहे। हाणे इन्हनि जो आसान में आसान तरीक़ो अथई। कहिड़ो आसान तरीक़ो आहे जे नाराज़ न थी त 2 मिंट ॿुधाई त कीअं निमाज़ आहे। निमाज़ तो पढ़ी जॾहिं निमाज़ सॼी पढ़ी तूं चवंदे मां क़ुरान पढ़ियल न आहियां परवाह न आहे पेश इमाम जे पोयां पढ़ी निमाज़ पढ़ी क़ाइदे में वेहंदा हूं अतहियात पढ़ंदा हूं दुरूद पढ़ंदा हूं दुरूद खां पोइ दुआ पढ़ंदा हूं रब्बि जअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना